दोस्तों उम्मीद आहे सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु अव्हांजे लाइ मुक्तिया सिद्धी जो एल्बम आहे 15, 21, 35 वॉल्यूम दिल पसंद एल्बम जो टाइटल आहे। एल्बम तमामु सुठो आहे, बहितरीनु आहे। जी शाइरी तमामु सुठी आहे, सुठनि शाइरनि कई आहे। ऐं हिन में जेको मुंहिंजी पसंद जो गीत आहे उहो आहे रुगो दीदार कयां तुंहिंजो। तमामु सुठो कलाम आहे ऐं ॿिया गीत बि सुठा आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में वीडियोनि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, कहिड़े साल में एल्बम आयो आहे ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन कंहिं कई आहे, कहिड़े शाइर कई आहे। हिन एल्बम जी ख़ासि सिलेक्शन जेका कई आहे मीर मोहम्मद अब्बासी। ऐं अव्हांखे ॿुधायूं त दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं, उन खां पोइ एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट्स कयो आहे वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर दिलूं सुपर हिट सॉन्ग्स खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानी वहीद भाउ। उन खां पोइ शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम आहे। उन खां पोइ ऐं वहीद भाउ लिखियो आहे त गीत आयो आहे गुल जहिड़ा ओ पहिरीं एल्बम 35 एतबार एल्बम। ऐं इन एल्बम में मां ॻाल्हि कई त जेको गीत जो टाइटल आहे मुक्तिया सिद्धी जो खिल ज़माना खिल जिते बाहि भरे, सो उन गाने जी धुन ते जेको मां चयो त शमन अली मीरारी जो गीत आयो हुयो, यादि आयो हुई मां रोई पियोसि महफ़िल में। हालांकि धुन साॻी आहे, मूंखां भुल थी वई हुई, पर वहीद भाउ सही जवाबु ॾिनो। वॾी महिरबानी वहीद भाउ, वॾी महिरबानी वहीद भाउ जी। काफ़ी ग़लतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर दोस्त ॿुधी करे कमेंट्स में ज़रूरु जवाबु ॾियनि। ऐं हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे। पहिरियों गीत लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी। उन गीत जा बोल लिखिया आहिनि मूंखे शाबस नथो ॾे। उन खां पोइ गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी जो। गीत जा बोल लिखिया अथई भरे रख जाम खे। तमामु सुठो गीत आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे हबीबुल्लाह जो। गीत जा बोल लिखिया अथई मुंहिंजे हथ जे लकीरुनि में। उन खां पोइ आहे सागर शाह जी शाइरी आहे तमामु सुठी। गीत जा बोल लिखिया अथई लख लाए ज़ोर ज़मानो। उन खां पोइ ज़मीर कलेरी जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई वञी चओसि त मूंसां पर्ची पवे। उन खां पोइ एजाज़ जी शाइरी आहे। गीत जा बोल तमामु बहितरीनु आहिनि ऐं गीत तमामु सुठो बि आहे। अहिड़ी जवानी ॿियो कपिड़ा कारा, तमामु बहितरीनु कलाम आहे इहो। उन खां पोइ आहे एजाज़ जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई हर चीज़ खां और दिलदार। ऐं इहो गीत उर्दू में आहे, तमामु सुठो गीत आहे। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे। हीउ गीत जेको आहे तमामु बहितरीनु आहे। रुगो दीदार कयां यार जो, तमामु बहितरीनु शाइरी आहे। तव्हां ॿुधो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी गीत केॾो सुठो आहे। ऐं दोस्त अॼुकल्ह जेके गीत ॿुधनि था उहो गीत जी गहराई में वञनि न त उन्हनि खे सभु गीत वणंदा। ऐं ॻाल्हियूं त जाम हूंदियूं आहिनि पर हिन वीडियोनि में मां करे न सघंदुमि छो जो काफ़ी माण्हू बोर थी। ऐं हर वीडियो में मुख़्तसिर ॻाल्हि कंदो आहियां। ऐं वीडियो कंप्लीट थी चुको आहे। अव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजो चैनल सिंधी झनकार ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कंदा।